अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ला हौला वला क़ुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। नाज़रीन इकराम, सलामुन अलैकुम व रहमतुल्लाह। अॼु असां तक़वा जे बहस के साम्हूं रखी करे माह मुबारक रमज़ान में तक़वा ते ॻाल्हाईंदा हलंदासीं त तक़वा जी माना छा आहे ऐं तक़वा मां मुराद छा आहे। आख़िर खुदावंद आलम क़ुरान मजीद में घणनि मक़ामनि ते तक़वा अख़्तियार करण जो हुकुम छा लाइ ॾिनो आहे ऐं माह मुबारक रमज़ान में रोज़ो वाजिबु छा लाइ थियो आहे, उन जो फ़लसफ़ो छा जो आहे, तक़वा आहे ऐं तक़वा मां मुराद छा आहे, उन ते ॻाल्हाईंदा हलंदासीं। तव्हांजे ख़िदमत में मूं क़ुरान पाक जी आयत पढ़ी, सूरह बक़रा जी आयत नंबर 183, जंहिंमें खुदावंद आलम फ़रमाए थो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना, त ऐं ईमान वारो, खुदावंद आलम ईमान वारनि सां मुख़ातिबु आहे त ऐं ईमान वारो, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं तव्हां खां पहिरियां वारनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया। आख़िर खुदावंद आलम माह मुबारक रमज़ान में जेके रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि उन्हनि जो फ़लसफ़ो, उन जो मक़सदु छा आहे त अॻिते खुदावंद आलम फ़रमाए थो त तव्हां शायदि मुत्तक़ी बणिजी वञो। छा बणिजी वञो? तक़वा अख़्तियार करे वञो। तक़वा जी माना ॾिसंदा हलूं त जेको तक़वा लफ़्ज़ आहे उहो अरबी में वक़ाया मां निकितल आहे। उन जी माना आहे परहेज़ करणु, बचाइणु, इहा लुग़वी माना थी। इस्तिलाह में अगरि इन खे ॾिसंदा हलूं त रवायतुनि में मिले थो त तक़वा जी माना इहा आहे त खुदावंद आलम जंहिं वाजिबु कमनि जो हुकुम ॾिनो आहे तव्हां उन्हनि खे अंजाम ॾियो। जेके बि वाजिबु कम आहिनि, वाजिब जी तारीफ़ असां ईअं कंदा आहियूं त उहो कमु जंहिंजो करण जो ख़ुदा हुकुम ॾिनो आहे ऐं जंहिंजे करण सां ख़ुदा जी ख़ुशनुदी हासिलु थींदी आहे ऐं उन जे न करण सां ख़ुदा जी नाराज़गी हासिलु थींदी आहे। त तक़वा जी इस्तिलाही माना हिकु इहा कईसीं ऐं ॿिए तरफ़ ॿी माना जेका तक़वा जी आहे उहा इहा आहे त ख़ुदावंद आलम जंहिं कम खां, यानी जेके बि हराम कम आहिनि उन्हनि खां ख़ुदावंद आलम रोकियो आहे, मना कयो अथसि त इंसानु उन्हनि खां रुकिजी वञे। अगरि नथो रुके त पोइ गुनाह थींदसि। अगरि उहे कम अंजाम थो ॾिए त पोइ जेके अमल नेक अंजाम ॾींदो त उहे क़बूल न वेंदा। यानी अगरि इंसान वटि परहेज़गारी ऐं तक़वा कोन्हे त पोइ उहो इंसानु जेतिरे क़दुरु आमाल अंजाम ॾिए उन वटि उन जा उहे आमाल खुदावंद बारगाह में क़बूल न वेंदा। त नाज़रीन, अॼु असां इन तक़वा जी तारीफ़ कंदे उन ते तव्हांजे ख़िदमत में कुझु हदीसूं, कुझु रवायतूं बयानु कंदासीं त तक़वा आख़िर खुदावंद आलम छो तक़वा जी एतिरे क़दुरु तकरार करे थो। छो थो चवे त ऐं इंसानो तव्हां रोज़ा रखो त पोइ तव्हां शायदि तक़वा अख़्तियार करे वञो, मुत्तक़ी बणिजी वञो। त क़ुरान जे जॾहिं असां सूरह बक़रा में ॾिसूं था त सूरह बक़रा जी ॿी आयत में खुदावंद आलम छा थो फ़रमाए त हीउ जेको क़ुरान पाक मूं नाज़िल कयो आहे इहो क़ुरान पाक हिदायत आहे। कंहिंजे लाइ हिदायत आहे? मुत्तक़ीन जे लाइ। हिदायत बि मुत्तक़ीन जे लाइ। रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि त जीअं तव्हां मुत्तक़ी बणिजी वञो। त मुत्तक़ी ऐं परहेज़गार हुजण मां मुराद छा आहे त ॾिसंदा हलूं त ख़तमी मर्तबत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त जेको तव्हां परहेज़गार हो था, मुत्तक़ी बणिजो था, इन जो वास्तो तव्हांजे अमलनि सां ईअं आहे जो अगरि तव्हां मुत्तक़ी न आहियो, परहेज़गार न आहियो, कोई बि अमल अंजाम ॾींदव तव्हांजो उहो अमल क़ाबिल क़बूल न वेंदो। कहिड़े तरीक़े सां
त मौला फरमाइनि था दुआ जो नेक किरदार सां उहो ई तालुक़ु आहे। नेक किरदार यानी छा? उहो ई परहेज़गार इंसानु, जेको परहेज़गार आहे। दुआ जेको असां घुरऊं था ख़ुदावंद आलम जे साम्हूं असां ॿाॾायूं था त परवरदिगारा असांजी ही हाजत आहे, उहा दुआ कीअं क़बूल थींदी, उन जो तालुक़ु छा सां आहे? रसूल अकरम फरमाइनि था त तव्हांजी उन दुआ जो तालुक़ु तव्हांजे किरदार सां आहे। अगरि तव्हांजे किरदार में परहेज़गारी ऐं तक़वा आहे त उहा दुआ बि क़बूल थींदी। वरी इन ई हदीस में ख़ुदा जो हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इन में मिसाल ॾेई करे त दुआ जो तालुक़ु किरदार सां, तक़वा सां ऐं परहेज़गारी सां कीअं आहे। मिसाल ॾियनि था त जहिड़े तरीक़े सां लूण जो तालुक़ु सालनि सां हूंदो आहे, तव्हां लूण खां बग़ैर सालन खाईंदो तव्हांखे मज़ो कोन ॾींदो, छो जो लूणु अगरि तव्हां थोरो बि इस्तेमालु कंदो तव्हांजो सालन मज़ेदार थी वेंदो, जेको तव्हांजो खाधो आहे उहो मज़ेदार थी वेंदो। पर अगरि लूणु न विझंदव, बिल्कुलु न विझंदव त उहो मज़ेदार कोन थींदो ऐं उन में मज़ो ई न रहंदो। अहिड़े तरीक़े सां अगरि दुआ घुरो था ऐं तव्हांजे किरदार में तक़वा ऐं परहेज़गारी न आहे त पोइ तव्हांजी उहा दुआ बि क़बूल न वेंदी। हाणे हुज़ूर अकरम जे इन हदीस मां असांखे ख़बर थी पवे त ही त दुआ आहे, पर अहिड़े तरीक़े सां जेके ॿिया अमल आहिनि, ॿियूं इबादतूं आहिनि, अगरि असांजे उन इबादतनि में, उन दुआउनि में, उन जेके मसलन रोज़ा आहे, ज़कवात आहे, हज आहे, नमाज़ आहे, अगरि असां परहेज़गार न आहियूं त उहे क़बूल बि न वेंदा। अच्छा, असां ॾिसंदा हलूं त जेके असां अमल कंदा आहियूं, जेके बि अमल कंदा आहियूं, नमाज़ आहे, रोज़ो आहे, कंहिं ग़रीब जी मदद करणु आहे, कंहिं खे ख़र्च ॾियणु आहे, ख़ुदा जी राह में ख़र्च करणु आहे, जेके बि अमल आहिनि नेकी जा, जॾहिं उहे अमल असां अंजाम ॾींदा आहियूं त असांखे उनजो अजरो सवाब मिलंदो आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अगरि कोई इंसान फ़क़ति लफ़्ज़े सुभान अल्लाह पढ़ंदो आहे, फ़क़ति लफ़्ज़े सुभान अल्लाह पढ़ंदो आहे त उन सुभान अल्लाह लफ़्ज़ जी वजह सां जन्नत में उन बंदे जे लाइ दरख़्त फुटंदा आहिनि, वण उते फुटंदा आहिनि। त कंहिं रावीअ पुछियो त या रसूल अल्लाह, पोइ हिकु लफ़्ज़ सुभान अल्लाह चवण सां जन्नत में दरख़्त फुटंदा आहिनि, अॼु ताईं असां जेको सुभान अल्लाह जो ज़िक्र कयो आहे, सुभान अल्लाह जो विर्द कयो आहे, असां लाइ त घणा वण फुटिया हूंदा, घणा दरख़्त फुटिया हूंदा। त उते ख़ुदा जो हबीब फरमाए थो त तव्हांजे ज़िक्र सां उते वण फुटनि था, पर अगरि तव्हांजो परहेज़गार न आहियो, अगरि तव्हां वटि तक़वा कोन्हे, वरी कोई गुनाह अंजाम था ॾियो त तव्हांजे उन्हनि दरख़्तनि खे बाहि थी लॻी वञे, तव्हांजे जेको अमल नेक कया अथव उन्हनि जो जेको सिलो मिलियो आहे उन्हनि खे बाहि लॻी थी वञे। जीअं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी ॿी हदीस आहे, उन में ख़तमी मरतबत फरमाइनि था त जेको तस्बीहात अरबा आहे, सुभान अल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर, इन में 4 तस्बीहूं आहिनि। इहे 4 तस्बीहूं जॾहिं तव्हां पढ़ंदा आहियो त तव्हांजे लाइ बेहिश्त में बाग़ात ठहंदा आहिनि, तव्हांजे लाइ बेहिश्त में बाग़ात ठहंदा आहिनि। ऐं जॾहिं तव्हां कोई बि बुरो अमल अंजाम ॾींदा आहियो त उन्हनि बाग़नि खे बाहि लॻी वेंदी आहे ऐं उहे बाग़ात सभई ख़तमु थी वेंदा आहिनि। त असां जॾहिं परहेज़गार न हूंदासीं, असां में तक़वा न हूंदी, त पोइ असांजा उहे गुनाह उन्हनि नेक अमलनि जे फल यानी जेके दरख़्त फुटिया आहिनि उन्हनि खे ख़तमु करे छॾींदा। त इन जे करे असांखे खपे त असां पाण खे पहिरियां परहेज़गार कयूं। ही माहे मुबारक रमज़ान जेको ख़ुदावंद आलम जी रहमतनि बरकतनि ऐं निजात जो महीनो आहे, ख़ुदावंद आलम हिन महीने में पंहिंजे बंदनि खे बख़्शे थो त हिन महीने में असां जेके अमल अंजाम ॾींदा आहियूं, नमाज़ूं पढ़ंदा आहियूं, रोज़ा रखंदा आहियूं, मिसकिननि ते ख़र्च कंदा आहियूं, जेके बि अमल असां अंजाम ॾियूं था त असांखे पहिरियां पाण में तक़वा अपनाइणु खपे, पाण खे परहेज़गार कंदासीं तॾहिं असांजा उहे सभई अमल ख़ुदा जी बारगाह में क़बूल थींदा। अगरि असां में परहेज़गारी न आहे, तक़वा न आहे त उहे अमल असांजा
क़बूल न वेंदा। भले असां सॼो ॾींहुं बुख उञ ते गुज़ारियूं रोज़े में, भले असां केतिरा ई सजदा छो न कयूं, भले केतिरूं नमाज़ूं ई छो न पढ़ूं, परहेज़गारी न आहे त उहे अमल क़बूल न वेंदा। वरी तव्हांजे ख़िदमत में हिकु रिवायत बयानु कंदी हलां त अगरि कोई इंसान गुनाह करे थो त उहे गुनाह वञी करे उन जे दुआउनि जे क़बूलियत वारे रस्ते ते रुकावट बणिजी था वञनि। कोई इंसान गुनाह करे थो त जेको रस्तो आहे दुआ जे क़बूलियत जो उहो बंदि थी थो वञे गुनाहनि जी वजह सां। कहिड़े तरीक़े सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकु रस्ते तां वञनि था पिया त उते हिकिड़ो ख़ुदा जो बंदो आहे जेको सजदे में सर रखी करे ख़ुदा सां मुनाजात करे रहियो आहे। हज़रत मूसा ॾिसी करे उनखे अॻिते हलिया था वञनि। जॾहिं अॻिते था वञनि त उते पंहिंजो कमु करे वरी वापसि था अचनि, ॾिसनि था त उहो जेको ख़ुदा जो बंदो आहे पंहिंजी जॻह ते साॻे ई मक़ाम ते सजदे ते सर रखी करे ख़ुदा सां मुनाजात थो करे ऐं ख़ुदावंद आलम खां दुआऊं थो घुरे। त उन वक़्तु हज़रत मूसा ॾिसी करे उन बंदे खे इहे जुमिला था चवनि, अगरि हिते मां हुजां हा त तुंहिंजी दुआ क़बूल करे छॾियां हा, छो जो तुंहिंजो एतिरो तवील सजदो आहे, इन तवील सजदे खे मां ॾिसी करे मां तुंहिंजूं दुआऊं क़बूल करे छॾियां हा। उन वक़्तु ख़ुदावंद आलम ख़ुदि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते वही थो करे, वही मोकिले थो ऐं ख़ुदावंद आलम वही में छा थो फरमाए त ऐं मूसा तूं त हिन जे सजदे खे ॾिसी थो, पर हिन जेके गुनाह कया आहिनि उहे गुनाह हिन जे दुआ जे क़बूलियत में रुकावट आहिनि। पहिरियां इन मुंहिंजे बंदे खे ॿुधा त पाण खे गुनाहनि खां परे रखे, पंहिंजे गुनाहनि करण खे ख़तमु करे, पहिरियां पाण में तक़वा ऐं परहेज़गारी आणे, पोइ मां हिन जी दुआ क़बूल कंदसि। त नाज़रीन, हिते इंसान जी दुआ क़बूल नथी थिए, इंसान जा अमाल क़बूल नथा थियनि एसि ताईं जेसि ताईं उन में परहेज़गारी ऐं उन में तक़वा न अचे। तव्हांजी ख़िदमत में अञा ॿियूं रवायतूं ॿुधाईंदी हलां त असां जंहिं मज़हब इस्लाम में आहियूं उन में तक़वा ऐं परहेज़गारी जी घणी अहमियत आहे। ख़ुदावंद आलम ख़ुदि क़ुरान मजीद में तक़वा अख़्तियार करण जो हुकुम थो ॾिए त मुंहिंजा बंदो तव्हां तक़वा अख़्तियार कयो। सूरह आले इमरान जी आयत नंबर 102 में ख़ुदावंद आलम छा थो फरमाए, या अय्युहल्लज़ीन आमनू, मोमिननि सां मुख़ातिब आहे ख़ुदावंद आलम छा थो फरमाए, ऐं ईमान वारो, ऐं उहे इंसान जिन्हनि ईमान आंदो, आमनुत्तक़ुल्लाह, ऐं ईमान वारो तक़वा अख़्तियार कयो। कंहिंजी तक़वा? अल्लाह जी तक़वा अख़्तियार कयो। हक़ तुक़ातिही, उहो तक़वा, उहा परहेज़गारी जंहिं परहेज़गारी रखण जो हक़ आहे। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, तव्हां जॾहिं तक़वा इलाही अख़्तियार कंदो, जीअं तक़वा अख़्तियार करण जो हक़ आहे त तव्हां एसि ताईं न मरंदव जेसि ताईं मुस्लमान थी करे न मरो। ज़ाहिर आहे इंसान मुस्लमान आहे, ख़ुदा जे हुकुमनि ते जेको अमल करे थो उहो इंसान उनखे ख़ुदावंद आलम चवे थो ऐं ईमान वारो तव्हां तक़वा इलाही अख़्तियार कयो। तक़वा इलाही अख़्तियार कंदव त तव्हां मुस्लमान ई हिन दुनिया मां वेंदव, मुस्लमान थी करे तव्हां मरंदव। त नाज़रीन, हिन आयत में ख़ुदावंद आलम जी ज़ात इंसान खे हुकुम थो ॾिए त ऐं इंसान तूं तक़वा अख़्तियार कर। ऐं तक़वा जी फ़ज़ीलत खे जीअं सूरह बक़रा आयत नंबर 183 में ख़ुदावंद आलम छा थो चवे, तक़वा यानी हिकु अहिड़ी बुलंद मंज़िलत आहे जंहिं ताईं पहुचण लाइ तव्हांखे माहे मुबारक रमज़ान जा रोज़ा रखणा आहिनि। उहे गर्मियुनि जा शदीद रोज़ा जंहिंमें बुख उन जी शिदत हूंदी आहे, जंहिंमें ॾींहं जो बि अरसो तवील हूंदो आहे, वॾा ॾींहं हूंदा आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे त हीअ गर्मियुनि जो मौसमु आहे, इन में माहे मुबारक रमज़ान जा रोज़ा घणा सख़्त हूंदा आहिनि। त उन में जॾहिं कोई इंसान रोज़ो रखंदो आहे त ख़ुदावंद आलम चवे थो जॾहिं तव्हां हिन माह में रोज़ा रखंदव त तक़वा इलाही अख़्तियार कंदव, मुत्तक़ी बणिजी वेंदो। यानी ख़बर पई त तक़वा इलाही अख़्तियार करण लाइ इंसान खे इन्हनि इम्तिहाननि मां गुज़रणो पवंदो, इन्हनि रोज़नि खे रखी करे पोइ ख़ुदावंद आलम ताईं पहुचणो पवंदो। त नाज़रीन, असां जेके हीअ तक़वा इलाही ते बहस करे रहिया आहियूं त इन तक़वा ते पहुचण लाइ इंसान खे पहिरियां इन्हनि इम्तिहाननि खां गुज़रणो पवंदो।
माह मुबारक रमज़ान जा, जंहिं रोज़े जे फ़र्ज़ करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां तक़वाए इलाही अख़्तियार कयो, परहेज़गार बणिजो, गुनाहनि खां तव्हां परहेज़ कयो। अच्छा, जेको इंसानु परहेज़गार थिए थो त उनखे उनजी जज़ा छा मिलंदी, उन जे बदिले में उन इंसान खे छा अता कयो वेंदो? त रवायतूं ॿुधाइनि थियूं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे खुदावंद आलम वही करे फ़रमाए थो त बेशक मुंहिंजा उहे बंदा मूंखे ॾाढा पसंदि आहिनि जंहिंमें ही 3 ख़ुशूसियतूं मौजूदु आहिनि। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खुदावंद आलम खां पुछे थो त परवरदिगारा, तोखे उहे बंदा कहिड़ा पसंदि आहिनि जंहिंमें ही 3 ख़ुशूसियतूं हुजनि, उहे कहिड़ा आहिनि जेके तुंहिंजे पसंदीदा बंदनि में शामिल आहिनि? त उन वक़्तु खुदावंद आलम जवाबु थो ॾिए त उहे 3 क़िस्मनि जा बंदा आहिनि। उहे बंदा जेके दुनिया में ज़ुहद अख़्तियार कनि था, जेके ज़ुहद ते अमल कनि था, मूंखे उहे पंहिंजा बंदा बेहद पसंदि आहिनि। वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुछे थो परवरदिगारा, ऐं ॿियो कहिड़ो बंदो पसंदि आहे? खुदावंद आलम फ़रमाए थो, ॿियो उहो बंदो जेको पाण खे गुनाहनि खां बचाए थो, साम्हूं गुनाह अचेसि थो पर गुनाहनि खां बचाए थो पाण खे, मूंखे उहो पंहिंजो बंदो बेहद पसंदि आहे। वरी अॻिते खुदावंद आलम फ़रमाए थो, मूंखे टियों मुंहिंजो बंदो उहो पसंदि आहे जेको मुंहिंजे ख़ौफ़ में गिरिया थो करे, जेको मुंहिंजे ख़ौफ़ में रोए थो, रोई करे मूंखां दुआ थो घुरे, त मूंखे उहो मुंहिंजो बंदो बेहद पसंदि आहे। त उन वक़्तु हज़रत मूसा पुछे थो त ऐं परवरदिगारा, तोखे पंहिंजे इहे 3 बंदा पसंदि आहिनि जेके पाण खे गुनाहनि खां बचाइनि था, जेके तुंहिंजे ख़ौफ़ खां डिॼनि था, जेके ज़ुहद ते अमल था कनि, भला इन्हनि खे तूं इन्हनि अमलनि जो कहिड़ो जज़ा ॾींदे, कहिड़ी इनखे जज़ा ॾींदे? त उन वक़्तु खुदावंद आलम फ़रमाए थो त जेके ज़ुहद ते अमल कनि था, हिन दुनिया में रही करे जेके बंदा ज़ुहद ते अमल कनि था, त मां उन्हनि खे बेहिश्त में हिकु बुलंद मक़ाम ॾींदसि, हिकु बेहिश्त में अहिड़ी जॻह ॾींदसि जंहिंजी मिसल ॿी काई जॻह न हूंदी। वरी खुदावंद आलम फ़रमाए थो, जेके मुंहिंजा बंदा मुंहिंजे ख़ौफ़ में गिरियो था कनि, मुंहिंजे ख़ौफ़ में रोअनि था, त मां उन्हनि खे बेहिश्त में हिकु अहिड़ी महल अता कंदसि जंहिं महल जे मर्तबे जे बराबरि ॿी का महल न हूंदी। वरी अॻिते परवरदिगार आलम फ़रमाए थो त हाणे रही ॻाल्हि मुत्तक़ी जी, परहेज़गार जी, जेको पाण खे गुनाहनि खां परे थो रखे, गुनाहनि खां परहेज़ थो करे, ताक़त रखे थो, कुवत बि रखे थो, गुनाह खे करे थो सघे पर गुनाहनि खां पाण खे परे थो रखे, त उहे इंसान उन वक़्तु जंहिं वक़्तु मैदान महशर में सभई इंसान मौजूदु हूंदा, सभिनी खां हिसाब किताब थींदो, पुरसिश कई वेंदी, पर उहो मुंहिंजो बंदो जेको मुत्तक़ी आहे, जेको परहेज़गार आहे, उन खां मां पुरसिश ई न कंदसि। यानी खुदावंद आलम के जेके बंदा पंहिंजा प्यारा पसंदि आहिनि, जिन्हनि में इहे 3 ॻाल्हियूं आहिनि, त उन्हनि मां खां वधीक सभिनी खां ख़ुदा खे मुत्तक़ी पंहिंजो बंदो पसंदि आहे, जेको खुदावंद आलम जे ॾिनल कुवत जे हूंदे बि पाण खे गुनाहनि खां परहेज़ थो कराए, त ख़ुदा चवे थो मां उन खां हिसाब किताब ई न वठंदसि। त नाज़रीन, त तक़वा जी एतिरी अहमियत आहे जो खुदावंद आलम ख़ुदि उन मुत्तक़ी जूं सिफ़ात बयानु करे ऐं मुत्तक़ी जे हिसाब किताब खे ख़तमु करे थो छॾे। जेके इंसान गुनाह अंजाम थो ॾिए त उन्हनि खे ॾिसंदा हलूं त कुझु सगीरा गुनाह हूंदा आहिनि, त कुझु इंसाननि जा कबीरा गुनाह हूंदा आहिनि। कबीरा यानी जेके वॾा गुनाह हूंदा आहिनि ऐं सगीरा यानी जेके नंढा गुनाह हूंदा आहिनि। पर इंसान जेके गुनाह कबीरा अंजाम ॾियनि था, त ख़ुदावंद आलम चवे थो तव्हांजे गुनाहनि सगीरा खे मां माफ़ु कंदसि, पर गुनाह कबीरा उन्हनि खे माफ़ु न कंदसि। सूरह निसा जी आयत नंबर 31 में ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त कोई बंदो अगरि गुनाहनि कबीरा खे छॾे थो ॾिए, गुनाहनि कबीरा उन जे साम्हूं अचनि था, हिन खे कोताही ही अंजाम ॾेई सघे थो, पर उन्हनि गुनाहनि खे अंजाम नथो ॾिए, त ख़ुदा चवे थो, ख़ुदा छा थो फ़रमाए त इन छॾण जी वजह सां, गुनाह कबीरा खे छॾण जी वजह सां मां उन बंदे जा जेके गुनाह सगीरा आहिनि उहे माफ़ु थो करे छॾियां। यानी गुनाह कबीरा खे फ़क़ति छॾियूं था, अंजाम नथा ॾियूं,
छॾण जी वजह सां असांजा जेके गुनाह सग़ीर आहिनि ख़ुदावंद आलम उहो बख़्शे थो छॾे। ऐं अॻिते इन ई आयत में ख़ुदा फरमाए थो त मां उन्हनि जेके गुनाह कबीरा छॾे था ॾियनि, अंजाम नथा ॾियनि, मां उन्हनि बंदनि लाइ बेश्त में हिकु बहितरीनु ऐं आला दर्जो रखां थो त अची करे उन बहितरीनु जॻह ऐं बहितरीनु आला मक़ाम ते उहे जेके गुनाह कबीरा छॾे था ॾियनि उहे रहनि। इन ई आयत जे ज़िम्न में रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको बि ख़ुदा जो बंदो रोज़ा बि रखे थो, नमाज़ बि पढ़े थो, उन सां गॾोगॾु गुनाहाने कबीरा खे छॾे थो ॾिए त उन जे सदक़े में बेश्त जा दरवाज़ा उन बंदे लाइ खोलिया था वञनि। त नाज़रीन इकराम, त हिकु इंसानु आहे जेको नमाज़ पढ़े थो, उन सां गॾु रोज़ा रखे थो, गुनाहाने कबीरा खे छॾे थो ॾिए यानी परहेज़ थो करे, यानी तक़वा इलाही अख़्तियार थो करे, त उन जे सदक़े में उन इंसान जे लाइ बेश्त जा दरवाज़ा खोलिया था वञनि। त नाज़रीन, हीअ तक़वा जेको परहेज़गारी आहे त मां चवंदसि त हीअ अमलनि जे क़बूलियत जो रस्तो आहे। अगरि असां वटि परहेज़गारी न आहे, असां वटि तक़वाई इलाही न आहे, त असांजूं नमाज़ूं क़बूल नथियूं थी सघनि। छो जो ख़ुदावंद आलम फरमाए थो क़ुरान जी आयत में, सूरह माइदा आयत नंबर 27 में इरशाद थो फरमाए, इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, त बेशक सिर्फ़ ख़ुदावंद आलम उन्हनि ई इंसाननि जो अमल क़बूल थो करे। कहिड़नि जो क़बूल थो करे? ख़ुदावंद आलम उन्हनि इंसाननि जो अमल क़बूल थो करे जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहिनि, जेके तक़वा इलाही अख़्तियार था कनि। अगरि कोई इंसानु मुत्तक़ी न आहे, परहेज़गार न आहे, त उन जा अमाल बि क़बूल नथा कया वञनि। तव्हांजे ख़िदमत में हिते हिकिड़ी रवायत ॿुधाईंदी हलां त हिकु दफ़ो कंहिं बाज़ार में इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मौजूदु हुयो, त उन वक़्तु हिकिड़ो शख़्स अचे थो, उहो वञी करे कंहिं दुकान तां कुझु जेके मानियूं हूंदियूं आहिनि उहे चोराए करे खणी थो वञे। इमाम सादिक़ ॾिसनि था पिया त उहो मानियूं चोराए करे खणी थो वञे। इमाम उनजे पोयां पोयां वञे थो त ॾिसां त हीअ मानियुनि खे छा थो करे। जॾहिं उहो शख़्स उहे मानियूं खणी करे ग़रीबनि मिसकिननि खे ॾियणु लॻो त मौला ॾिसनि था पिया। जॾहिं उहो शख़्स वञणु लॻो त इमाम उनखे सॾु करे पाण वटि घुरायो। उहो शख़्स आयो, पुछे त छा लाइ मूंखे सॾियो था? त मौला फरमायो, तूं हीउ छा पियो करीं? हिकु त चोरी करी थो, वरी उहे मानियूं वञी करे ग़रीबनि मिसकिननि खे ॾीं थो, इन अमल मां तुंहिंजो कहिड़ो मुराद आहे? त हीउ शख़्स जेको चोर हुयो उहो जवाब में चवणु लॻो त ख़ुदावंद आलम फरमाए थो त कोई इंसान अगरि हिकु गुनाह करे थो त उन जे बदिले में हिकु ई उन जो गुनाह लिखियो थो वञे। अगरि ख़ुदा जी हिकु मासियत करे थो त उन जे बदिले में उन जो हिकिड़ो गुनाह लिखियो थो वञे। पर कोई इंसान हिकु नेकी कंदो आहे, हिकु सवाब जो कमु कंदो आहे, त ख़ुदावंद आलम उन जे बदिले में उनखे 10 नेकियूं अता कंदो आहे। त हीउ शख़्स पंहिंजे ज़हन जे मुताबिक़ बयानु पियो करे त मौला मां बि ईअं कयो आहे, अगरि मां हितां 2 या 3 मानियूं चोरायूं आहिनि त मूंखे 2-3 गुनाह मिलिया आहिनि। इहे 2-3 मानियूं मां 2-3 मिसकिननि खे ॾिनियूं आहिनि, त हर हिकु नेकी जे बदिले में मूंखे 10 नेकियूं मिलियूं आहिनि। त 10 नेकियुनि मां जॾहिं मां इहे गुनाह कटींदसि, इहे गुनाह माइनस कंदसि, त मुंहिंजे लाइ नेकियूं बची पवंदियूं। त उन वक़्तु मौला फरमायो त तो छा क़ुरान मजिद जी ही आयत नाहे पढ़ी त इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, सूरह माइदा जी आयत नंबर 27, जंहिंमें ख़ुदावंद आलम फरमाए थो त मां अमल सिर्फ़ु उन्हनि जो क़बूल कंदो आहियां, नेकी मां उन्हनि जो क़बूल कंदो आहियां जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहिनि, जेके पाण खे गुनाहनि खां परहेज़ था कनि, पाण खे गुनाहनि खां दूरि था कनि ऐं गुनाहनि जे मसइलनि उन्हनि जे ख़ुशबू खां, उन्हनि जे आसारनि खां पाण खे परे था रखनि। त मां उन्हनि जे ई अमलनि खे क़बूल थो कयां। तूं त हिते चोरी थो करीं, तुंहिंजे अमल कीअं क़बूल वेंदा? त उते उन शख़्स चयो त मौला वाक़ई तव्हां सच चयो आहे, आइंदा मां इहा चोरी न कंदसि ऐं आइंदा इहे मां गुनाह न कंदसि। छो जो अगरि इंसानु नेकी करे थो, उन सां गॾु गुनाह बि करे थो, त गुनाह उन नेकी जे क़बूलियत में रुकावट आहे। ख़ुदा फरमाए थो त मां मुत्तक़ीअनि परहेज़गारनि जो अमल क़बूल थो कयां, उन्हनि जे नेकियुनि खे मां क़बूल थो कयां। छो जो मुत्तक़ी
उहो इंसानु आहे जेको पाण खे गुनाहनि खां बचाए थो। परहेज़गार उहो आहे जेको पाण खे गुनाहनि खां दूरि थो रखे। त ख़ुदा बि फरमाए थो त ही मां हिदायत जेको क़ुर नाज़िल कयो आहे, इहो हिदायत बि उन्हनि इंसाननि लाइ जेके मुत्तक़ी आहिनि, जेके परहेज़गार आहिनि, जेके पाण खे गुनाहनि जे आफ़तनि खां परे था रखनि। त ही क़ुर हिदायत बि उन्हनि खे ॾींदो, उन्हनि खे न ॾींदो हिदायत जेके परहेज़गार न आहिनि, जेके गुनाह अंजाम था ॾियनि। त नाज़रीन किराम, त ही जेको असां तक़वा अख़्तियार था कयूं, इन तक़वा में कुझु तक़वा सही हूंदा आहिनि त कुझु वरी ग़लति क़िस्मनि जा बि तक़वा हूंदा आहिनि। त तक़वा इंसानु अख़्तियार करे, पर कहिड़े क़िस्म तक़वा? भला हर शइ में तक़वा अख़्तियार करे, भला ख़ुशबू इंसानु खणी करे न लॻाए, खाइण पीअण में परहेज़ करे त इहो मुंहिंजे छा मां घर जा ही कम न कयां, इहो बि तक़वा में शुमारु आहे। त ॾिसंदा हलूं त 3 औरतूं आहिनि जेके रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में अचनि थियूं, ऐं उहे औरतूं अची करे चवनि थियूं, या रसूल अल्लाह, असां पंहिंजे शौहरनि जी शिकायत खणी आया आहियूं, शिकायत खणी करे हाज़िर थी आया आहियूं। त उन वक़्तु रसूल ख़ुदा फरमाए थो, कहिड़ी शिकायत आहे? त ही जेके औरतूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी औरत चवे थी त जेको मुंहिंजो शौहर आहे, चंद ॾींहं थी विया आहिनि, कुझु ॾींहं थिया आहिनि जो हू घर में गोश्त वठी नथो अचे। छाजे लाइ नथो वठी अचे? इन लाइ त मां परहेज़गार आहियां, मां मुत्तक़ी आहियां, गोश्त घर में वठी न ईंदसि। वरी जेका ॿी औरत आई आहे, उन चयो त या रसूल अल्लाह, मुंहिंजो जेको शौहर आहे उहो ख़ुशबू हाणे नथो लॻाए, चवे थो मां मुत्तक़ी आहियां ऐं परहेज़गार आहियां। टी जेका औरत आई, उन चयो त जेको मुंहिंजो शौहर आहे उहो हक़ अज़दवाजियत अदा नथो करे, इन जी शिकायत मां तो वटि खणी आई आहियां। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहे जॾहिं शिकायतूं ॿुधाए वियूं त ख़ुदा जो हबीब गुस्से में अची वियो। गुस्से में अची उतां उथी करे मस्जिद नबवी ॾांहुं निकिरी विया। मस्जिद नबवी में वञी करे मिंबर ते वेही करे सभिनी मुस्लमाननि सां मुख़ातिब थी करे फ़रमायो त ऐं मुस्लमानो, ऐं इंसानो, छा मां तव्हांखे इहा तबलीग ॾिनी आहे? छा मुंहिंजे सुनत में इहे ॻाल्हियूं मौजूदु आहिनि जेके तव्हां तक़वा जे नाले सां पाण में ईजाद कयो था? रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु फरमायो त मां नबी आहियां ख़ुदा जो, तव्हां वटि पैगाम पहुचाइण वारो आहियां, पर मां ख़ुशबू खे कॾहिं तर्क न कयो, मां हक़ अज़दवाजियत खे कॾहिं तर्क न कयो, ऐं न ई मां पंहिंजे घर में गोश्त आणण खे क़तअ कयो आहे या ख़तमु कयो आहे। तव्हां इहे रवाज ऐं रस्म किथां था आणियो? इहे तक़वा में न आहिनि, इहे ॻाल्हियूं ग़लति आहिनि ऐं इहे ग़लति तक़वा में शुमारु आहिनि। त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इहो तक़वा सही न आहे। तक़वा उहो सही आहे जंहिंमें इंसानु पाण खे गुनाहनि खां परे थो रखे। जेके ग़लति ॻाल्हियूं आहिनि, जेके हराम कम आहिनि, मसलन कोई इंसानु अखियुनि सां हराम कमु ॾिसे थो, कननि सां हराम कमनि खे ॿुधे थो, ज़बान सां हराम ॻाल्हियुनि खे चए थो, या हराम कमनि खे हथनि सां अंजाम थो ॾिए, त जॾहिं इन्हनि सभिनी कमनि हरामनि खां इंसानु परहेज़ कंदो त तक़वा उनजो नालो आहे। जॾहिं इंसानु तक़वा अख़्तियार कंदो त जेको बि नेकी अंजाम ॾींदो त उहो उनजो ख़ुदा जे बारगाह में क़बूल कई वेंदी। त नाज़रीन किराम, जेको असां हिते तक़वा जी बहस करे रहिया आहियूं त सूरह बक़रा जी आयत नंबर 197 में ख़ुदावंद आलम फरमाए थो त फ़इन ख़ैर ज़ाद तक़वा, बेशक जेको सफ़र जो तव्हांजे जो सामान आहे, छो जो इंसानु किथे बि सफ़र कंदो आहे, हिकिड़े शहर खां ॿिए शहर ॾांहुं सफ़र कंदो आहे त पाण सां गॾु सामान खणी करे वेंदो आहे। कुझु कपिड़ा, कुझु खाइण लाइ शयूं, कुझु पैसा खणी करे वेंदो आहे त मूंखे इहे शयूं, इहो सामान मूंखे सफ़र में कमु अचनि। त ख़ुदावंद आलम सूरह बक़रा में छा थो फरमाए थो त ऐं इंसानो, तव्हांजे लाइ जेको तक़वा लाइ बहितरीनु जेको सामान आहे, तव्हांजे आख़िरत लाइ उहो तक़वा आहे। जेको तव्हांजे आख़िरत लाइ बहितरीनु सामान आहे, सफ़र जे लाइ ज़ादे राह आहे, उहा आहे तक़वा। तक़वा इलाही अख़्तियार कंदो त तव्हांखे सफ़र जो सामान मिली वेंदो। अॻिते ख़ुदावंद आलम इरशाद थो फरमाए, वत्तक़ूनी या उलिल अलबाब, बसि तव्हां तक़वा अख़्तियार कयो, परहेज़ कयो, परहेज़गार बणिजी वञो। त ऐं अक़ल वारो, अगरि तव्हां अक़ल वारा आहियो, अगरि तव्हां सोचियो था, गौर फ़िक्र कयो था त तक़वा अख़्तियार कयो।
हिन आयत में ख़ुदावंद आलम फरमाए थो त बहितरीन ज़ादे राह तकवा आहे ऐं ऐं अक़ल वारो परहेज़ कयो। ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में इलाही मक़ामनि ते तकवा इलाही अख़्तियार करण जो हुकुम थो ॾिए। ख़ुदा इहो बि इरशाद फरमायो आहे त जेको तव्हां आख़िरत ॾांहुं सफ़र था कयो उन सफ़र में जेको ज़ादे राह बहितरीन ज़ादे राह तव्हांजे लाइ तकवा इलाही आहे, गुनाहनि खां परहेज़ करणु आहे। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम असांखे ज़िंदगी गुज़ारण जो दस्तूर ॿुधाए थो त तव्हां ज़िंदगी हिन तरीक़े सां गुज़ारियो, तव्हां तकवा इलाही अख़्तियार कयो, परहेज़गार रहो, गुनाहनि खां परहेज़गारी कयो। उन सां गॾो गॾु तव्हां जेका बि नंढे मां नंढो अमल अंजाम ॾींदव तव्हांजो उहो क़बूल वेंदो। भले कोई इंसान पंहिंजी पूरी ज़िंदगी में रोज़ा मुस्तहब रखे, वाजिब रोज़ा रखे, नमाज़ूं मुस्तहब पढ़े, वाजिब नमाज़ूं पढ़े, पर तकवा इलाही न आहे त सभु अमल रायगान आहिनि। ऐं अगरि उहो इंसान तकवा इलाही अख़्तियार करे थो पर नंढी मां नंढी हिकु नेकी अंजाम थो ॾिए त उहा नेकी बि हुनजे क़ाबिल क़बूल हूंदी ऐं उनजो सवाब बि ख़ुदावंद आलम वटि वधीक हूंदो। त नाज़रीन, जेको इंसान खाए पीए थो, छा भला इंसान जेको ॻाल्हाए थो उन में परहेज़ करे, जेको इंसान ॾिसे थो उन में परहेज़ करे, जेको इंसान करण खां ॿुधे थो हराम ॻाल्हियूं, हराम सभिनी कमनि खां परहेज़ करे पर हराम खाइण खां बि परहेज़ करे। जेको खाधो इंसान खाए थो त अगरि कोई इंसान हराम खाधो खाए थो त उन जूं दुआऊं बि क़बूल नथियूं थियनि, छो जो अगरि हिकु हराम लुक़मो इंसान जे शिक में इंसान जे पेट में वेंदो आहे त इंसान जे दुआउनि जा दरवाज़ा बंदि थी था वञनि ऐं उन जेके अमल तूं अंजाम ॾिए उन्हनि जो सवाब जो दरवाज़ो बि बंदि थी थो वञे। रवायत में आहे त क़यामत में अहिड़ियूं क़ौमूं ईंदियूं, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं कुझु अहिड़ियूं क़ौमूं ईंदियूं जिन्हनि क़ौमुनि अहिड़ा क़िस्म जा अमल कया हूंदा, यानी अहिड़ियूं नेकियूं अंजाम ॾिनियूं वेंदियूं जो रसूल उन्हनि नेकियुनि जी मिसाल ईअं थो ॾिए त मके में जेके पहाड़ आहिनि, जेके जबल आहिनि उहे बुलंद आहिनि ऐं घणा आहिनि। उन्हनि जबलनि ॾांहुं मिसाल ॾेई करे, तरफ़ इशारो ॾेई करे रसूल ख़ुदा फरमाइनि था त अगरि उहे जेके गुज़िश्ता क़ौमूं आहिनि उन्हनि जूं नेकियूं, उन्हनि जा अमल एतिरा त आहिनि ॼण त मके जा जेके बुलंद पहाड़ आहिनि उन्हनि जे बराबरि, त उहे एतिरा अमल अंजाम ॾियनि था, एतिरियूं नेकियूं अंजाम ॾियनि था, इन जे बावजूद बि उन्हनि इंसाननि खे जहन्नुम में उछलायो वेंदो। त हिते रावी पुछे थो त या रसूल अल्लाह, भला छाजे करे एतिरा अमल, एतिरियूं नेकियूं अंजाम ॾियण जी वजह सां उन्हनि खे जहन्नुम में उछलायो वेंदो? त रावी चवे थो त या रसूल, छा भला जेको इंसान नमाज़ पढ़े थो त उनखे बि जहन्नुम में उछलायो वेंदो? त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब में फरमाइनि था त उहो इंसान जेको नमाज़ बि पढ़े थो, रोज़ा बि रखे थो, ज़कात बि ॾिए थो, ख़ुदा जी राह में ख़र्च बि करे थो, सदका बि ॾिए थो, पर परहेज़गार न आहे त उन इंसान खे जहन्नुम में उछलायो वेंदो। उन इंसान जो ठिकाणो जहन्नुम आहे, छो जो ख़ुदावंद आलम चई छॾियो आहे त मां अमल परहेज़गारनि जो क़बूल कंदो आहियां, मां नेकूकारनि जो अमल क़बूल कंदो आहियां, जेके गुनाहनि खां पाण खे परहेज़ था रखनि, जेके गुनाहनि खां पाण खे दूर था रखनि, तकवा इलाही अख़्तियार था कनि, मां बि उन्हनि खे पाण सां वेझो कंदो आहियां ऐं उन्हनि जे अमल क़बूल कंदो आहियां। त नाज़रीन, असां जेको हिन अॼु जे प्रोग्राम में बयानु कयो आहे, तकवा खे तकवा इलाही जेको परहेज़ करणु गुनाहनि खां, ऐं तकवा इलाही सां इंसान जा अमल बि क़बूल वेंदा आहिनि, इंसान जूं दुआऊं बि क़बूल वेंदियूं आहिनि। उन सां गॾो गॾु आख़िरत जे लाइ इंसान खे ज़ादे राह बि मिले थो। तकवा इलाही अगरि कोई इंसान अख़्तियार थो करे त उनखे ज़ादे राह याने आख़िरत जे लाइ, सफ़र जे लाइ सामान बि उन इंसान खे मिले थो। उन सां गॾो गॾु इंसान जा जेके अमल हूंदा आहिनि, रोज़ा रखे थो इंसान, उहे क़बूल थी था वञनि, नमाज़ूं पढ़े थो उहे बि क़बूल थी था वञनि। अगरि कोई इंसान हज थो करे, तकवा इलाही अख़्तियार थियल आहे, तकवा इलाही सां गॾो गॾु हज थो करे त उन इंसान जो हज बि क़बूल थी थो वञे। अगरि कोई इंसान तकवा इलाही खां बग़ैर को अमल अंजाम ॾिए थो त उन जा उहे अमल रायगान थी था वञनि, उन्हनि अमलनि जो सवाबु उनखे न ॾिनो वेंदो। त इन जे करे ख़ुदावंद आलम बार बार क़ुरान मजीद में तकवा अख़्तियार करण जो हुकुम थो ॾिए।
ख़ुदा हिकु शइ खे क़ुर में हिकु दफ़ा बयानु करे छॾियो आहे त काफ़ी आहे, ईअं थी सघे थो, पर ख़ुदा हिकु शइ जो बार बार तकरार करे ॿुधाइणु चाहे थो त हिन शइ जी अहमियत वधीक आहे, हीअ शइ तव्हांजे ज़िंदगी में अचणु ज़रूरी आहे। पाण में पंहिंजे ज़िंदगी में हिन शइ खे आणियो त जीअं तव्हां कामयाबु थी वञो, त जीअं तव्हां फलाह हासिलु करे वञो ऐं मुंहिंजे कामयाबु बंदनि में कामिल इंसाननि में शामिलु थी वञो। इन जे करे ख़ुदावंद आलम क़ुर में तक़वा अख़्तियार करण जो बार बार हुकुम थो ॾिए ऐं फरमाए थो त ऐं मुंहिंजा बंदो तक़वा इलाही अख़्तियार कयो त जीअं तव्हांजा सभई अमल क़बूल कया वञनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।